असी बार बार दुनिया जे आॾो सिंध जो केस दोहराईंदा रहिया आहियूं ऐं असांखे यकीन आहे त हाणे सिंधी कौम जी ताक़त सां दुनिया खे पाण ॾांहुं मुतवजह कंदासीं ऐं जीअं सिंध क़ौमी महाज ऐलान थो करे ख़ुसूसन हिते सॼी सिंध अॼु वेठी आहे त असीं पंहिंजनि इदारनि खे कंप्लीट करे सॼी सिंध जो राब्ता मुहिम जो दौरो कंदासीं जंहिंमें ज़िले कांग्रेसूं एहतजाज जलसा जुलूस जंहिंमें आकाश मल्लाह जी आज़ादी ऐं सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ पंहिंजी हलचल जो आगाज़ कंदासीं ऐं हिन साल जे आख़िर में ॿियो आज़ादी मार्च